नाज़रीन, स्टेज, रेडियो, सिंधी ड्रामनि ऐं फिल्मुनि जे लेजेंड अदाकार नूर मोहम्मद लाशारी 24 अक्टूबर 1931 ते ॻोठ कोट लाशारी भानसीदाबाद ज़िले जामशोरे में जनमु वरितो। हू पंहिंजे वालिदेन जो सिखी लधो पुटु हो। संदसि जे वालिद जो नालो फैज़ मोहम्मद लाशारी हो। स्कूल जी तालीम मुकमल करण खां पोइ नूर मोहम्मद लाशारी पंहिंजे कैरियर जी शुरूआत प्राइमरी स्कूल टीचर तौरु कई। नूर मोहम्मद लाशारी पंहिंजे फ़नकाराना कैरियर जो आगाज़ मक़ामी स्टेज ड्रामनि में अदाकारी सां कयो। हिन उस्ताद बुखारी नाटक मेंडल, उस्ताद बुखारी ड्रामा सोसाइटी में शमूलियत इख्तियार कई। हुन ड्रामा सोसाइटी तरफ़ां पेश कयल केतिरनि ई ड्रामनि में मुख़्तलिफ़ किरदार अदा कया। 1960 में हिन रेडियो पाकिस्तान हैदराबाद में कॉपिस्ट ऐं पोइ ड्रामा आर्टिस्ट तौरु शमूलियत इख्तियार कई। रेडियो पाकिस्तान हैदराबाद में कामयाब कैरियर खां पोइ हू 1967 में कराची मुंतक़िल थियो ऐं टीवी ड्रामनि ऐं सीरियलनि में अदाकारी करणु शुरू कई। हिन पाकिस्तान टेलीविज़न सेंटर कराची खां नशर थियल केतिरनि ई सिंधी ऐं उर्दू ज़बाननि में ड्रामनि सीरियलनि में यादगार किरदार अदा कया। संदसि सिंधी ज़बान में PTV जे केतिरनि ई ड्रामनि ऐं सीरियलनि में शामिल आहिनि। हिन सिंधी फिल्म बरसात जी रात, बेवस, घाटो घर न आयो, मिठड़ा शाल मिलन, मुंहिंजो प्यार पुकारे, शहीद समेत केतिरनि ई सिंधी फिल्मुनि ऐं हिकु बलोची फिल्म में मुआविन किरदार पिणु अदा कया। नूर मोहम्मद लाशारी खे फ़नी ख़िदमतुनि एवज़ सदर पाकिस्तान पारां 1992 में मंता तौरु प्राइड ऑफ परफॉर्मेंस अवार्ड सां नवाज़ियो वियो। नूर मोहम्मद लाशारी शुगर जे मर्ज़ सबबि इस्पताल दाख़िल थियो ऐं 1 फरवरी 1997 ते कराची में वफ़ात करे वियो। खेसि मंगो पीर क़ब्रिस्तान कराची में दफ़न कयो वियो।